नबिने जो इमाम, नबिने जो इमाम, नबिने जो इमाम, नबिने जो इमाम। भली भली आयो मदीने जो साईं, भली भली आयो मदीने जो साईं। मिठो मोहम्मद जाम सजड़ सुनो सब नबिने जो इमाम। सरकार जी आमद रबीउल अव्वल जे मुबारक महीने जी आमद सां ई सॼे सठमेल ऐं भरपासे जे इलाइक़नि में ख़ुशी ऐं अक़ीदत जो समाज छांइजी वियो आहे। जो साईं भली भली आयो मदीने जो साईं। मिठो मोहम्मद जाम सजड़ सुनो सब नबिने जो इमाम, जो इमाम। मिठा तू अॼु 5 रबीउल अव्वल ते ॻोठ मीर सोराब ख़ान मरियमा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जे ख़ुशीअ में हिकु शानदार रैली कढी वई, जंहिंजी अॻवाणी हाफ़िज़ ग़ुलाम हुसैन अलकाणी ताहिरी, मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा माटी ऐं ज़ीशान ख़ानज़ादा ताहिरी कई। रैलीअ में नंढा ॿार जवान बुज़ुर्ग वॾे जोश ऐं जज़्बे सां शरीक थिया। फिज़ा दुरूद पाक ऐं सलाम सां गूंजी उथी, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि ते शिरकत कंदड़नि जो भरपूर इस्तक़बाल कयो वियो। प्यारा हर मोमिन जा लथा मुझारा, खुश थिया सब गुलाम सजड़ सुनो सब नबिने जो इमाम, जो इमाम। मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में जिते जिते ख़िताब कया विया, उते उते नातूं बि पढ़ियूं वयूं। आशिक़नि जे चहिरे ते मोहबत ऐं जज़्बे जो रंग साफ़ नज़र आयो। आख़िर में मुल्क जी सलामती ऐं अमत मुस्लमान जे इतिहाद लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। रबीउल अव्वल जी आमद ते 60 मेल में आशिक़नि जो इहो जज़्बो यकीन मोहबत रसूल जो ज़िंदह सबूत आहे।